तव्हांजो सिराज में ज़ंगे जो साईं वेठल ॻोठ ज़ंगे जा शाम सो थियो था साईं असां सां नाजायज़ी थिया मां पाण एजेंट बि रही चुको आहियां 2024 में असां सां छाजा एजेंट नाजायज़ी पीपल्स पार्टी जी एजेंट बि रही चुका आहियूं असां सां नाजायज़ी थिया गुलाम सरोवर लाशारी चेयरमैन बि आहे लाशारनि जो सदर बि आहे असांखे चई त ऑर्डर आहिनि कराची रेंज जा तव्हांखे वठाइजांइ मां चयोमांसि सही आहे बेरोज़गारी लॻी पई आहे मां चयो ऑर्डर वठायो असांखे पुलिस रेंज जो ऑर्डर वठाइजांइ पुलिस कांस्टेबल जो कराची रेंज जो ऑफर ऑर्डर आहे हे अपॉइंटमेंट ऑर्डर सम्झो ते ऑर्डर जो मिलियो असां वरी पोइ वियासीं कराची रेंज उते ख़बर पई त ऑर्डर कूड़ो आहे असां जीअं ई मोटी आयासीं ऑर्डर कूड़ो आहे मां वटि हाली पैसा न आहिनि तव्हांखे मां चेक ॾियां थो 5 लखनि जी 5 लख रुपया पोइ बकाया तव्हांखे ॾियां थो हे पोइ चेक ॾिनई असांखे असां चेक जमा कराईसीं अकाउंट में उहो अकाउंट हिनजे में पैसा न हुया मेमो लॻी आयो उहो असां कोर्ट सगोरी में बि केस विधो आहे सम्झो हिन इलाइक़नि खे अॻ में बि ॾंगियो आहे इहो असां अॻिते गुज़ारिश था कयूं एजाज साहिब खे सियाल साहब के बिलावल साहब के फरियाल टारपुर के मां एजेंट भी रही चुको आहियां हिन चेयरमैन थी करे असां नाजाइज़ी कई आहे मुंहिंजे वालिद साहब खे फालेज बि आहे शुगर जो पेशेंट बि आहे ब्लड प्रेशर जो पेशेंट बि आहे सुभाणे हेठि मथे ॻाल्हि थिए त केरु ज़िमेदार आहे हुनजो ऐं असांखे धमकियूं बि ॾिए थो त केस वापसि कयो न त मारींदुमि तव्हांखे ऐं कूड़ा केस खणाईंदुमि मां हल्दी चल्दी वारो माण्हू आहियां इहो इहा ॻाल्हि थो करे इहो पैसा नथो ॾियां तव्हां टोटल हिन महिल हुनखे अमाउंट घणो ॾिनो आहे 10 लख साईं 10 लख 10 रुपया लख रुपया उहो त तव्हां विच में कोई अहिड़ा माण्हू त आंदा हूंदा ठीकु आहे ही तव्हां वटि एविडेंस आहे जीअं तव्हां ही मूंखे चेक ॾेखारियो था ठीकु आहे ऐं प्लस में तव्हां हीअ ऑफर ऑर्डर जाली ऑफर ऑर्डर सॼा हा ही ॾेखारियो था त तव्हां सां इहे बिल्कुलु नाजाइज़ थी आहे पर हिन विच में कोई आयो आहे तव्हां जी साईं सभिनी खे ख़बर आहे मूंखे चई ॻाल्हियूं कर मां चयोमांसि ॻाल्हियूं छा जूं मुंहिंजा चोरी जा पैसा आहिनि छाजा पैसा आहिनि मूंखे पैसा ॾियनि पंहिंजा ॻाल्हियूं मां छो कयां हेॾो वॾो फोनूं इहो कई मां चयोमांसि मां ॻाल्हियूं न कंदुमि इहो मां कोर्ट जो दरवाज़ो बि खटखटायो आहे मां आला ऑफिसरनि खे बि चवणु थो चाहियां त मूंसां नाजाइज़ी थी आहे मां एजेंट बि वेठो आहियां हे चेयरमैन बि आहे यूसी जो सदर बि आहे त मूंसां नाजाइज़ी कई अथई मूंखे पंहिंजा पैसा वापसि वठाए ॾे ॾिसो जीअं तव्हां ॻाल्हि कई त ही पाकिस्तान पीपल्स पार्टी पोलिंग में एजेंट थिया आहियो इन हवाले सां पोइ क़यादत ताईं तव्हां विया आहियो हुनखे तव्हां ॾिनी अथव या त एजाज साहब ॾे असां वियासीं कल्ह बि वियासीं जुमे ते एजाज साहब कोन्हे 2-3 ॾींहं अॻु में वियासीं मुलाक़ात न थी सघी इन खां अवल मुलाक़ात थी आहे न अवल बि न थी आहे मुलाक़ात वियासीं मिली न सघियासीं इहो अॻ में बि वियासीं रश हुई हुयो एजाज साहब सां न पर ही त मां अॼु ज़ुल्म जी इंतिहा पियो ॾिसां त हिन क़िस्म जा मां काफ़ी न मौज़ूअनि ते लिखी चुको आहियां काफ़ी प्रोग्राम कया आहिनि जेके ही जाली ऑर्डरनि जा गोरख धंधो हिते सॼे सिंध अंदरि हले पियो मां सिर्फ़ु रतद्रे जी ॻाल्हि न कयां लाशा जी ॻाल्हि नथो कयां हर जाइ ते हले पियो पर छा था सम्झो त तव्हां इहे जेके ॻाल्हियूं तव्हां कयूं आहिनि इन हवाले सां तव्हांजा वारिस तव्हांजा भाइर हुजनि तव्हांजा चाचा हुजनि तव्हांजा वालिद साहब कोई त विच में ईंदो तव्हां ॾींदो त हीअ शइ आहे कंदा हा हा साईं कंदा ज़रूरु मुंहिंजे वालिद साहब खे फालिज आहे न त उनखे मां पाण ई वठी अचां शुगर पेशेंट बि आहे असां अचूं तव्हां अचो असां हुते अचो मौक़ो वठूं तव्हांजा चाचा थियनि तव्हांजा भाइर आहिनि तव्हां हिकिड़ी शइ ॾिनी आहे हाणे ॿुधो न हीअ जेके तव्हां 10 लख रुपया 10 लख नंढो रखी ॿुधायो काॾो आंदा हुयो मां इहो सोन नियाणियुनि जो खपाए व्याज ते पैसा वठी हेॾो वॾो करे हिनखे ॾिना पैसा मां चयोमांसि ऑर्डर मिली पवंदो रोज़गार मिली पवंदो अॻिते वरी अलाह मालिक आहे उहो बि रुकिजी विया त मूंखे हिनखे घणो टाइम थी वियो हाणे हिन मूंखे ॾिनो 22 तारीख़ 7 महीनो 2024 हाणे 2025 थो हले एंड आहे सम्झी 26 अचण वारो आहे मूंखे चेक बि ॾिनी 5 लखनि जी 5 लख रुपया मटाइजांइ 13 तारीख़ 8 महीनो 2025 मां चयोमांसि 13 तारीख़ चेक छो थो ॾे चए मुंहिंजी बजट आहे चेयरमैन आहियां मां मुंहिंजी बजट खे देरि मदर थींदी आहे तूं भले 5 लखनि जी चेक मटाइजांइ मां चेक जिनी जमा कराई पंहिंजे अकाउंट में चेक अॻिते वई त उते मेमो लॻिजी आयो त अकाउंट में पैसा कान्हनि मां हाई कोर्ट में बि केस हाणे विझां थो मथे हफ़्ते इहो कागज़ इहो जमा कराया विया हाणे मूंखे धमकियूं थो ॾिए त केस वापसि कर न तुंहिंजे कूड़ा केस खणाईंदुमि मां हीअं हुअं इहा ॻाल्हि चए थो मां मारींदुमि हीअं मां चयो भले मार ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे मां पंहिंजो हक़ आहे मां पंहिंजो हक़ वठी सघंदुमि तव्हांजी बेसिकली हाणे मक़सदु छा आहे सिर्फ़ु जीअं तव्हां ॻाल्हि था कयो त कोर्ट में वेंदुमि फलाणे हंधि वेंदुमि पर जेकॾहिं हिन हवाले सां जीअं असां वटि उमूमन हिकिड़ो ई आहे राॼूनी तरीक़े सां मसइला हल थींदा आहिनि एविडेंस तव्हांजे आॾो आहिनि तव्हां हुननि ॾे वेंदो या अदालत वारे मसइले खे हुनखे तरजीह ॾींदव कानून खे असां त कानून ॾे विया आहियूं अदालत हिन में ॻाल्हियूं अॻ में बि कयूंसीं इहो ॻाल्हियुनि ते माना हे नथो बीहे सम्झो असां तॾहिं कोर्ट जो दरवाज़ो खड़कायो आहे सबूत आहिनि असां वटि चेक आहे मेमो लॻल ऑर्डर आहिनि इहो अलाह भलाई कंदो वधीक कहिड़ी अपील करणु चाहींदो आख़िर में आखिर में आला उहिदेदार एजाज साहब आहे सियाल साहब नदी फरियाल टारपुर आहे बिलाल साहब आहे मुंहिंजो अॻिते आवाज़ु पहुचाए वञे मां पाण ज़ंगे जो जतू आहियां ॻोठ वेठल ज़ंगे जा
अॻिते इहो आवाज़ मुंहिंजो पहुचायो वञे, इहो मूंखे पंहिंजो हक़ जेको आहे उहो वापसि मिले। जे मां चुप करे न वेहंदुमि जेसिताईं मूंखे पंहिंजो हक़ न मिलंदो।